सिंध में हिकिड़ो सूफ़ियुनि जो क़िस्म आहे मलामती सूफ़ी। मलामती सूफ़ी छा कंदा आहिनि, उन्हनि जो तरीक़े वाता छा आहे, ऐं सिंध जे माण्हू जो मलामती सूफ़ियुनि जे हवाले सां मिज़ाज कहिड़ो आहे। मां आहियां तव्हांजो हैदर मल्ला, तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। जेकॾहिं तव्हां हीउ चैनल अञा सब्सक्राइब न कयो आहे, सब्सक्राइब करियो, बेल आइकन ज़रूरु प्रेस कयो ऐं शेयर कयो ऐं कमेंट्स कयो। पाण सभु ॼाणूं था ऐं पाण अक्सर ईअं चवंदा रहंदा आहियूं त हीअ सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सदियुनि खां सूफ़ी दरगाहूं, सूफ़ी राग ऐं सूफ़ियुनि जूं तहरीकूं पंहिंजे अॻियां तारीख़ जे वर्कनि ते मौजूदु आहिनि। सूफ़ी शाइनात शही झोक जो हेॾो वॾो वाक़ियो पंहिंजे साम्हूं आहे। पर हिन वक़्तु कुझु सालनि खां सिंध जे अंदरि हिकिड़ो सूफ़ियुनि जो फ़िरक़ो या सूफ़ियुनि जो हिकिड़ो नुक़्ते नज़र, उहो आहे मलामती सूफ़ी। मलामती सूफ़ी उनजो ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं हिकिड़ो इंसानु जेकॾहिं पंहिंजो पाण ते मलामतूं कंदो रहंदो त उहो सुखियो सताबो रहंदो। उहे छा कंदा आहिनि, मथे जो अधु कोड़े छॾींदा आहिनि, शैपर जो हिकिड़ो पासो कोड़े छॾींदा आहिनि, भिरूअ खे कोड़े छॾींदा आहिनि, वॾा महन वारा चड़ा उहे ॻिचीअ में ॿधी ढों 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 करे या पेरनि में वॾियूं छेरियूं ऐं घुंघरू ॿधी पिया हलंदा आहिनि। दुनिया हालात लातमा, न उन्हनि खे ख़ानदान जी परवाह, न उन्हनि खे समाज जी परवाह, न उन्हनि खे पंहिंजे इर्द गिर्द माहौल जी परवाह। उहे पंहिंजे ई उन मलामती अंदाज़ में जीअनि था। बज़ाहिर ई हिकिड़ो सूफ़ियुनि जो क़िस्म आहे मलामती, पर जेके मजमूई पाण तजुर्बो कंदासीं त सिंध पंहिंजी सियासत में बि ऐं पंहिंजे शऊर में बि अॼुकल्ह बिल्कुलु ईअं मलामती अंदाज़ में आहे। सिंध में जेका बि तहरीक हले थी उन ते मलामत शुरू थी थी वञे। मलामत उहे कनि था जेके घर वेठा आहिनि, जंहिंजे किचन में घिंड ॿधल आहिनि ऐं उहो घिंडनि ज़रिए ढों 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 करणु शुरू कनि था, या उनजे पेरनि में घिंघरू ॿधल आहिनि, उन घिंघरुनि ज़रिए उहो नाच शुरू कनि था, डांस शुरू कनि था ऐं चवनि था सिंध जा क़ौम परस या सिंध उस त कुझु कनि ई कोन पिया। साईं जेकॾहिं हीअं करे विझंदा त हीअं थी पवे, साईं हीअं जी कनि त हीअं थी पवे, साईं कुझु कनि ई कोन था, घर में वेठा आहिनि, या सिंध लाइ को उन्हनि जो किरदार ई कोन्हे को। त मुंहिंजा मलामती सियासतदानो, सियासी वर्करो किचन में घिंड ॿधी, पेरनि में घुंघरू ॿधी डांस करण बदिरां मैदान अमल ते अचो। अॼु जेकी ही सिंध जे अंदरि तारीख़ी वतन या पनाह गुज़ीन बाबति जेका रियासत राय जोड़ी आहे या मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे, उनजे पुठियां तव्हां छा था सम्झो त फ़क़ति रियासत इहो सभु कुझु कयो, उनजे पुठियां सिंध जे माण्हुनि पंहिंजूं जवानूं ॾिनियूं आहिनि, उनजे पुठियां सिंध जे नौजवाननि पंहिंजूं ज़िंदगियूं ॾिनियूं आहिनि। धारी आबादकारीअ ख़िलाफ़ सिंध जा माण्हू जेलनि में विया आहिनि। हसन मक्सी ऐं बरात कलमनती जी शहादत तव्हांजी आॾो आहे, जॾहिं अफ़गानिस्तान ऐं सवात वारनि इलाइक़नि मां कराचीअ में गैर सिंधी आबाद थियण आया पे, उन वक़्तु उन्हनि माण्हुनि धारी आबादकारी जे ख़िलाफ़ पंहिंजे जवाननि जा पंहिंजे रत जा नज़राना ॾिना त मलामती अंदाज़ खे छॾियो, हक़ीक़ी अंदाज़ खे अपनायो ऐं क़बूलदारी कयो त हीउ वतन तव्हांजो आहे, सिंध तव्हांजी आहे, उन में सियासत तव्हांखे करणी आहे, उन माण्हू सां गॾिजी तव्हांखे सियासत करणी आहे, उन माण्हू सां गॾिजी तव्हांखे बीहणो आहे जिन कुर्बानीनि ज़रिए अॼु रियासत खे मजबूर कयो आहे त रियासत हिते मौजूदु जेके बि गैर मुल्की उन्हनि खे मुल्कनि खे वापसि करे। त इहे सभु शयूं इहे आसानी सां न मिलियूं आहिनि, इहे सभु शयूं घर में वेही जुंदड़े घोरण सां न मिलियूं आहिनि। उन लाइ मैदान अमल ते रत जा दरिया पार करणा पिया आहिनि। तंहिं करे अॼु रियासत जो जेको बयानु आहे उहो असांजे हक़ में